मदे जी खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। ॻोठ रामण शहर में शर बरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल औरत फोत थी वई आहे। बिल्कुल नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। मिसमात छुटण ख़ातून शहर शिकारपुर अस्पताल में फोत थी वई आहे, जॾहिं त घर में कोराम अची वियो आहे। ॿिनि सोटनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। मधे जी खां ॻोठ रामण शहर में शहर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल औरत फोत थी वई आहे। मदे जी खां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। ॻोठ रामण शहर में शहर बरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल औरत फोत थी वई आहे। मस्मात छुटण ख़ातून शिकारपुर अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वई आहे। घर में कोहराम मतल आहे। ॿिनि सोटनि में मामूली ॻाल्हि त झेड़े सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूद आहे मधे जी मां वहीद जोखियो। जी वहीद, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, सुबह सवेर मधे जी भरिसां ॻोठ रामण शहर में शहर बिरादरी ॿिनि धुरनि विच में मामूली ॻाल्हि सां थियल झेड़े दौरान फायरिंग में ज़ख़्मी थियल औरत मसमात छटण ख़ातून शहर जेका आहे शिकारपुर जे अस्पताल में ज़ख़्मनि जी सट नसण ते फोत थी आहे। औरत फोत थियण ते जेको वारसनि में कोराम अची वियो आहे। ज़ख़्मी औरत फोत थियण बाद जेका शिकारपुर अस्पताल में ज़रूरी जेको लाश वारसनि हवाले कयो वियो, जेको ॻोठ पहुचण ते घर भातिन में कोराम अची आहे। इन सिलसिले में राब्तो करण ते ॿाहिरि जा पुलिस जो चवणो हो त सोटनि विच में जेको मामूली ॻाल्हि सां झेड़ो थियो, जंहिंमें 2 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थिया। ज़ख़्मी मां हिकु औरत जेका आहे शिकारपुर अस्पताल फोत थी आहे। हुन पुलिस जो चवणो त हिन वक़्त ताईं जेको आहे वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। वारसनि पारां अचण खां पोइ जेको केस दाख़िल करे जवाबदारी जी गिरफ़्तारी लाइ जेको कार्रवाई कई वेंदी। हिन वक़्त ताईं जेको ॿिन्ही धुरनि में जेको आहे शिकताइण वारी सूरत हाल आहे। ॿई धुर हिक ई ॻोठ में हुजण सबबि जेको आहे वधीक खूनरेज़ी जो ख़तरो जेको आहे उहो वधी वियो आहे, जॾहिं त पुलिस इन हवाले सां के बि क़दम न आहिनि खयां। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी वहीद जोखियो तफ़सील ॾियण जे लाइ।